जी बिल्कुलु, ॾहर कीअं वेझो जेको ट्रेन हादसो वाक़ियो पेश आयो उन खां पोइ खैरपुर रेलवे स्टेशन ते ऐं गंबट रेलवे स्टेशन, रानीपुर ऐं सेठार जा ते जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ट्रेनुनि खे जेको आहे रोकियो वियो। उहा ख़बर सिंध टीवीअ ते हलण खां पोइ जेके खैरपुर जा मुखैर हज़रात आहिनि उन्हनि जेको आहे पंहिंजी मदद पाण तहत रेलवे जेको आहे जेके मुसाफ़िर सफ़र करे रहिया उन्हनि जे लाइ पाणीअ जो हिते बंदोबस्तु कयो आहे पाण मुरादो, ऐं उन्हनि जे मानीअ जे खाइण जो जेको आहे बंदोबस्तु कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे इन बाबति। मुसाफ़िर वेठल आहे उन्हनि खे मानी ऐं पाणी जे लाइ उन्हनि जो अरेंज कयोसीं ऐं उन्हनि खे पहुचायोसीं जीअं उन्हनि खे का तकलीफ़ न अचे। सुबुह जो असां बिस्कुट, चांहि ऐं पाणी तक़सीम कयोसीं ऐं हाणे असां हिते खाधो बिरयानी तक़सीम करे रहिया आहियूं ऐं असां हिते मुसाफ़िरनि जी भरपूर मदद करे रहिया आहियूं। और हमने सबसे पहले ये खबर सिंध टीवी पर सुनी, उसी वक्त हम अपने घरों से निकले, तंजीमी कारकुनान को बुलाया और खैरपुर स्टेशन पर आए हैं। और ये हम अपना फ़र्ज़ समझते हैं, ये जितने मुसाफिर हैं इस वक्त हम पूरा पाकिस्तान सरापा एहतजाज भी है और हमें अफसोस है ये जो वाक़िया पेश आया है। जी हिते तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मुखैर हज़रात जी, त उन्हनि जो इहो ई चवणो त जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जी मदद करणु असां जेको आहे असांखे दिली सुकून थिए थो, ऐं जेतिरो टाइम हिते ट्रेन जेको आहे रुकियल हूंदी उन्हनि जी मदद ईअं ई कंदा रहंदासीं। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।